बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों हिकु नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 22 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे नज़म ऐं ज़ब्त जी अहमियत। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ काइनात माना दुनिया या मौजूदात। पोइ लफ़्ज़ आहे कुदरत माना ताक़त। लफ़्ज़ ज़ाब्ते माना नज़म। लफ़्ज़ फ़ितरत माना अल्लाह ताला जो रखियल निज़ाम। लफ़्ज़ आहे गर्दिश माना चक्कर। और लफ़्ज़ आहे ग्रह माना सयारो। लफ़्ज़ रख माना खाक। लफ़्ज़ आॾो माना साम्हूं। और लफ़्ज़ आहे दुरुस्त माना ठीक। लफ़्ज़ बदनज़मी माना गड़बड़। लफ़्ज़ रंडक माना रुकावट। लफ़्ज़ कार वहिंवार माना कमकार। लफ़्ज़ जोखो माना नुक़सान। लफ़्ज़ हथ चुरांद माना मुदाखिलत। लफ़्ज़ मनफ़ी माना ख़राब। लफ़्ज़ लाभ माना फ़ाइदो। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, हीअ समूरी काइनात कंहिंजे निज़ाम ऐं ज़ाब्ते हेठि हले थी? जवाब, हीअ समूरी काइनात कुदरत जे निज़ाम ऐं ज़ाब्ते हेठि हले थी। बे सवाल नंबर ॿियो, इंसानी जिस्म जे निज़म ऐं ज़ब्त जो को मिसाल ॿुधायो। जवाब, इंसानी जिस्म जे नज़म ऐं ज़ब्त जो मिसाल फ़ालिज जी बीमारी खे वठो त उन बीमारीअ में कंहिं हिकु उज़वे ते असरु पवण सबबि जिस्मानी चुरपुर एतिरे क़दुरु मुतासिर थिए थी जो ॻाल्हाइण खां वठी हलणु, खाइणु पीअणु, उथणु ऐं वेहणु सभ जा सभ या त जवाब ॾियो वञनि या माज़ूरी में बदिलजियो वञनि। जीम सवाल नंबर टियों, ज़िंदगी गुज़ारण लाइ नज़म ऐं ज़ब्त छो ज़रूरी आहे? जवाब, ज़िंदगी गुज़ारण लाइ नज़म ऐं ज़ब्त उन करे ज़रूरी आहे जो असां मुस्बत ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं ऐं किथे बि नुक़सानु न पहुचंदो ऐं जज़ा ऐं सज़ा जो तसवुरु ज़हन में उभिरंदो। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि नज़म ऐं ज़ब्त, शमसी निज़ाम, ग्रह, बदनज़मी, रंडक, कार वहिंवार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे नज़म ऐं ज़ब्त माना क़ाइदो क़ानून। जुमिलो लिखंदासीं, असांखे ज़िंदगीअ में नज़म ऐं ज़ब्त क़ाइमु रखणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे शमसी निज़ाम माना सिज वारो निज़ाम। जुमिलो लिखंदासीं, शमसी निज़ाम में बि ज़ाब्तो नज़र अचे थो। पोइ लफ़्ज़ आहे ग्रह माना सयारो। जुमिलो लिखंदासीं, सितारा ऐं ग्रह बदनज़मी जो शिकार थियनि त हूंद घणो नुक़सानु थी पवे। पोइ लफ़्ज़ आहे बदनज़मी माना गड़बड़। जुमिलो लिखंदासीं, बदनज़मी खां परहेज़ करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे रंडक माना रुकावट। जुमिलो लिखंदासीं, कंहिंजे कम में रंडक न विझिजे। पोइ लफ़्ज़ आहे
कार वहिंवार माना कमकार। जुमिलो लिखंदासीं असांखे कार वहिंवार दुरुस्त नमूने हलाइणु घुरिजे। नंबर 3 हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि बीमार, उबतो, नफ़ो, खोट, हयाती। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ बीमार ज़िद तंदुरुस्त, लफ़्ज़ उबतो ज़िद सुबतो, लफ़्ज़ नफ़ो ज़िद नुक़सान, लफ़्ज़ खोट ज़िद पूराव, लफ़्ज़ हयाती ज़िद मौत। नंबर 4 हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे खाल आहिनि, इनखे भरींदासीं। अलिफ खाल नंबर 1 समूरी काइनात खाल जो हिकु आला मिसाल आहे। खाल में लिखंदासीं ज़ाब्ते। बे खाल नंबर 2 सिज चंड ऐं तारा सभु पंहिंजे पंहिंजे खाल ते बीठल ऐं पाबंद नज़र ईंदा। खाल में लिखंदासीं ज़ाब्ते। जीम खाल नंबर 3 जंहिं बि साह वारे खे ॾिसबो त उन जी खाल पूरीअ रीति मुनज़िम हूंदी। खाल में लिखंदासीं ज़िंदगी। दाल खाल नंबर 4 ज़िंदगीअ जे हर खाल में नज़म ऐं ज़ब्त ज़रूरी आहे। खाल में लिखंदासीं कार वहिंवार।